प्यारा दोस्तों, हक मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए सिंधी ॿोली। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे वेलकम, आजियाणो, तव्हांजी महिरबानी। तव्हां वरी हिते गॾु थिया ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे सम्झण ऐं उनजी ॿोली ऐं उनजे फ़िक्र खे सम्झण जे लाइ मिड़िया आयो अची। जीअं त असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सॼी शाइरी खे ॾिसूं था त उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले खां हिकु ॻाल्हि इंतिहाई नुमायां नज़र अचे थी। उहा हीअ आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरापा जुस्तजू जो शाइर आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां जेके बि तशरीहूं थियूं आहिनि, जेके बि किताब लिखिया विया आहिनि, जेका बि तहक़ीक़ थी आहे, घणे वक़्त खां केतिरो ई कमु थियो आहे। हर माण्हू हर तरीक़े सां हर पासे खां लिखण जी कोशिशि कई आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां असां जेका ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी शेयर करणु चाहियूं था हिते उहा हीअ आहे। जीअं त अॻे वीडियो में मूं तव्हांखे चई हुई, अॻे लेक्चर में तव्हां सां मूं ॻाल्हि कई हुई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इंतिहाई सवलो, इंतिहाई सादो ऐं इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहे। ख़ूबसूरती जे हवाले सां उनजे ख़्यालनि जी उॾाम, उनजी ॿोली जी मिठास, उनजे लफ़्ज़नि जी नवान ऐं लफ़्ज़नि जी चूंड इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ सां थियल आहे, जो असांखे हर हिकु सिट सफ़ा माखी लार वांगुरु महसूसु थिए थी। जीअं त मूं ॻाल्हि कई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ माहिरनि, मुख़्तलिफ़ लतीफ़ जे पारखनि घणो कुझु लिखियो आहे। तंहिंजे बावजूद बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़ंदे असां हिकु ॻाल्हि महसूसु कयूं था त एतिरो कुझु लिखण जे बावजूद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं हिकु समुंड आहे जंहिं में अञा ताईं केतिरा ई माना जा मोती उन्हायनि में आहिनि ऐं उहे अञा ताईं केतिरा ई अहिड़ा जेके माहिर घुर्बल आहिनि जेके उन्हनि माना जे मोतियुनि खे आणे असां ताईं पहुचाइनि। असां पंहिंजी हैसियत, पंहिंजी सम्झ, पंहिंजे वस, पंहिंजे वित आहिर, पंहिंजी सम्झ ऐं जेका परख ऐं इल्म जेका आहे उन आहिर कोशिशि कयूं था। इन जो इहो कतन मतिलबु न आहे त असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में जेको कुझु चऊं था उहो आख़िरी आहे, या असां जेका ॻाल्हि कई आहे उहा सफ़ा उहा ई कई आहे जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कई हुई। असां उन ॻाल्हि खे सम्झण जी हिकु कोशिशि करे रहिया आहियूं। प्यारा दोस्तों, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई छाकाणि त हिकु वर्सटाइल, हिकु घणरुखो शाइर आहे, तंहिंजे करे इन ॻाल्हि ते गंढ नथी वधी सघिजे त जेका मूं ॻाल्हि कई उहा ई सही हुई ऐं जेका ॻाल्हि आउं कयां थो उहा ई सही ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि, इहा सोच जेकॾहिं कंहिं वटि आहे त उहो ग़लति आहे ऐं उहो ग़लति सोचे रहियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां हिकु आम ॻाल्हि ॿुधण में अचे थी माहिरनि वटि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आफ़ाक़ी शाइर आहे। असां हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झंदासीं त आफ़ाक़ी शाइर छा खे चइबो आहे। आफ़ाक़ी शाइर उनखे चइबो आहे जेको ज़मान ऐं मकान खां आज़ादु हुजे। ज़मान ऐं मकान यानी टाइम एंड स्पेस जो क़ैदी न हुजे। टाइम एंड स्पेस सां छा मतिलबु आहे? मिसाल जे तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अॼु खां 250-300 साल अॻु में पैदा थिया, उन्हनि शाइरी कई। उनजो हर हिकु शेर, हर हिकु कलाम, हर हिकु सिट अॼु असांजी ज़िंदगीअ में असांजी रहनुमाई करे रहियो आहे ऐं असांखे नई सम्झ ॾेई रहियो आहे। असां ज़िंदगीअ जे जंहिं बि मोड़ ते, जंहिं बि मरहले में, जंहिं बि ॾुखियाई में, जंहिं बि जॻह ते हूंदा आहियूं,
शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत पढ़ंदा आहियूं त असांखे उहो बैत रहनुमाई कंदो आहे। इन जो मतिलबु इहो थियो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अॼु खां जेकॾहिं 300 साल अॻु में जेकॾहिं का सिट लिखी त उहा सिट अॼु बि ओतिरी ई मानादार आहे ऐं ओतिरी ई अप्लाइड आहे, ओतिरी ई असांजी ज़िंदगीअ में कमु अचे थी। मतिलबु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वक़्त जे पाबंदियुनि खां आजो आहे। बिल्कुलु अहिड़े रीति जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे अॼु खां 50 साल पोइ, 100 साल पोइ, 500 साल पोइ या घणो वक़्तु पोइ बि जेकॾहिं केरु पढ़ंदो त उन जे लाइ ईअं जो ईअं अप्लाइड हूंदो। बिल्कुलु अहिड़ी रीति असां जेकॾहिं ॾिसंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी को बि बैत जेकॾहिं सिंध जे अंदरि को माण्हू वेही पढ़े थो त उन जे लाइ बि ओतिरो ई फ़ाइदेमंद आहे, ओतिरो ई रहनुमाई कंदड़ आहे, ओतिरो ई मानादार आहे जेतिरो भारत में को माण्हू पढ़े थो, जेतिरो जर्मनी में को माण्हू पढ़े थो, जेतिरो अमेरिका में को माण्हू पढ़े थो, जेतिरो दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क या ख़िते में केरु माण्हू वेही पढ़े थो त उनखे ओतिरो ई मानादार ऐं रहनुमाई कंदड़ आहे। बिल्कुलु इन मां इहा ॻाल्हि साबित थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कंहिं बि जॻह जो, कंहिं बि स्पेस जो मोहताज न आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई धरतीअ जे ॻोल्हे ते कंहिं बि ख़िते जे कंहिं बि माण्हूअ जे लाइ बिल्कुलु ओतिरो ई मानादार आहे जेतिरो असांजे लाइ आहे। मक़सदु त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न वक़्त जो क़ैदी आहे न जॻह जो मोहताज आहे। धरती जे ॻोल्हे ते हर माण्हू जे लाइ ओतिरो ई मानादार आहे जेतिरो असांजे लाइ आहे। अॼु खां 300 साल अॻु में माण्हुनि जे लाइ जेतिरो फ़ाइदेमंद हुयो एतिरो असांजे लाइ आहे। बिल्कुलु अहिड़े रीति 500 साल पोइ बि जेसीं ताईं सिलसिलो इहो ज़िंदगीअ जो इंसान जो रहंदो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजो इहो मञणु आहे या सम्झ असांजी इहा करे थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हर दौर में ओतिरो ई फलदार रहंदो। सो इन मां इहा ॻाल्हि साबित थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई टाइम एंड स्पेस खां मथां आहे, यानी वक़्त ऐं जॻह खां मथबरो आहे। उहो शाइर जेको वक़्त ऐं जॻह खां मथबरो हूंदो आहे उनखे आफ़ाक़ी शाइर चइबो आहे। ऐं जीअं त मूं ॻाल्हि कई त दुनिया जे कंहिं बि ख़िते जे कंहिं बि माण्हू जे लाइ ओतिरो ई फ़ाइदेमंद आहे, ओतिरो ई सम्झ में अचे थो जेतिरो असांखे अचे थो। इन जो मतिलबु इहो थियो त जंहिं बि उमिरि जो माण्हू हुजे, जंहिं बि नुक़्ताए नज़र जो माण्हू हुजे, जंहिं बि सोच जो माण्हू हुजे, जंहिं बि मज़हब जो माण्हू हुजे, जंहिं बि फ़िरक़े जो माण्हू हुजे, सभिनी जे लाइ हिकु जहिड़ो आहे। इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी अज़मत आहे, इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मानता आहे जो कंहिं बि हिकु माण्हूअ जी सोच ताईं महदूद न आहे। छाकाणि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में उहा घणरुखियत आहे, उहा वर्सटाइलिटी आहे जो उनजी शाइरी में एतिरो सिंबोलिज़म एॾी वसी आहे, हुनजी अलामत निगारी एतिरी वसी आहे जो असां जंहिं बि उमिरि में आहियूं, जंहिं बि सोच जा आहियूं, जंहिं बि ख़िते जा आहियूं, जंहिं बि वक़्त जा आहियूं, असां पंहिंजी उमिरि सोच वक़्त मुताबिक़ उन बैत मां पंहिंजी माना जा मोती कढूं था। सो प्यारा दोस्तो, असां जॾहिं ॾिसूं था त हिकु ॻाल्हि इन्हनि सभिनी शयुनि मां जेका शइ अक्स थिए थी, जेका निकिरे थी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी मां, जेका मरकज़ी नुक़्तो मुंहिंजे नज़दीक जेको आहे उहो आहे जदोजहद। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी पूरे कलाम खे तव्हां खणो, हर किरदार खे तव्हां ॾिसो, हर सुर खे तव्हां ॾिसो, हर हिकु बैत में तव्हां ॾिसो त तव्हांखे तव्हां पंहिंजो पाण मथां यकीन ॾियारेसि थो, तव्हांखे किथे बि वेहण नथो ॾिए, तव्हांखे मुसलसल जदोजहद करणु सेखारे थो ऐं तव्हांखे इहो सेखारे थो त तव्हां हर लम्हे नयूं दिशाऊं ॾिसो, नया रस्ता घड़ो, नई सोच पैदा कयो ऐं जेका बि सोच, जेको बि तव्हांजो मक़सदु ज़िंदगी जो तव्हां तायुन कयोसि था, क़ैद न आहे तव्हांजे लाइ त तव्हांखे न सिर्फ़ु इहो ई मक़सदु टारगेट आहे, इहा ॻाल्हि न आहे। जेकॾहिं हिकिड़ो इंजीनियर आहे, हिकिड़ो वकील आहे, हिकिड़ो डॉक्टर आहे, हिकिड़ो मास्टर आहे, हिकिड़ो प्रोफेसर आहे, हिकिड़ो बिज़नेसमैन आहे, उहो
पंहिंजे ई कार्ज में, पंहिंजे ई कम में, पंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़े थो, पंहिंजे इन सरगर्मियुनि में जेकॾहिं पढ़ी करे उन्हनि पंहिंजनि अमलनि जे मथां अप्लाई करे थो त उनखे उहो बैत ओतिरो ई मानादार महसूसु थिए थो जेतिरो हिकिड़े अदब जे शागिर्द जे लाइ थिए थो, जेतिरो हिकु मज़हबी माण्हू जे लाइ थिए थो, जेतिरो हिकु दौरे जे लाइ थिए थो। इहे सभु जेके मुख़्तलिफ़ जेके घण जेको मानाऊं शयूं आहिनि उहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में आहिनि। असां इन्हनि शयुनि खे पस मंज़र में ॾिसी करे रखी असां मुख़्तलिफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शेरनि जो, मुख़्तलिफ़ बैतनि जो असां अभ्यास कंदासीं। जीअं त मूं हिकिड़ी ॻाल्हि कई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में घणनि माण्हुनि लिखियो आहे, पर अञा ताईं ईअं लॻे थो त ॼण तमामु घणो लिखण जी ज़रूरत आहे, तमामु घणो खोजना करण जी, तमामु घणी खोजना करण जी ज़रूरत आहे। छाकाणि त हर माण्हू जो पंहिंजो नुक़्ता नज़र, पंहिंजी सोच, पंहिंजी सम्झ रही आहे। किन माण्हुनि जेके मज़हबी हुया उन्हनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ख़ालिस्तन मज़हबी करे पेश करण जी कोशिशि कई। जेके माण्हू धरती परस्त हुया उन्हनि चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिर्फ़ु धरती जो शाइर आहे, धरती जी मालूड़नि जी ॻाल्हि करे थो। उन्हनि में वॾो नालो साईं जीएम सईद जो आहे। तव्हां साईं जीएम सईद जी जेका वज़ाहत आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में तव्हां पढ़ंदो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां जीएम सईद वाज़ह चवेसि थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नेशनलिस्ट शाइर आहे। जेकॾहिं तव्हां क़ौम परस्त शाइर आहे, जेकॾहिं तव्हां हिकिड़े कम्युनिस्ट जेको मक्तबा फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहे उनजे इंटरप्रिटेशन खे पढ़ंदो त तव्हांखे ईअं लॻंदो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई त आहे कम्युनिस्ट, आहे कम्युनिज़म जो प्रचारक। त अहिड़े तरीक़े सां जेको माण्हू पंहिंजी सोच मुताबिक़ उन्हनि बैतनि जी मानाऊं खणे थो, जेके सम्झाणी वठे थो त उहे उनजे लाइ उते पूरियूं लहनि थियूं। प्यारा दोस्तो, अॼु असां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी असां सुरखावड़ी खे पढ़ंदासीं। सुरखावड़ी जीअं खावड़ी जेको आहे उन लफ़्ज़ जी माना आहे, खावड़ी उन माण्हू खे चयो वेंदो आहे जेको मुसलसल जदोजहद करे, मुसलसल महिनत करे, हिकु जॻह वेही न रहे, मुसलसल हलंदो रहे, पंहिंजो कमु हिकु लम्हे जे लाइ बि जेको आहे सो विसारे न। ज़िंदगी इंतिहाई अहम आहे, उनजो हिकु हिकु पल इंतिहाई क़ीमती आहे। जेकॾहिं असां इन ॻाल्हि खे सम्झंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो फ़िक्र इंतिहाई मज़बूत आहे, जेको असांखे ज़िंदगी जे हिकु हिकु पल खे मानादार करण जे लाइ तमामु घणो असांखे मवाद मुहैया करे थो। प्यारा दोस्तो, असां ॾिसूं था त सुरखावड़ीअ खे त असांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त जीअं मूं चयो खावड़ी मीन्स उहो माण्हू जेको जुस्तजू कंदड़ हुजे। असां सुरखावड़ीअ खे ॾिसंदासीं इन्हनि जे बैतनि खे त केतिरियूं ई मानाऊं असांखे सम्झ में ईंदियूं। सुरखावड़ी अच्छा, जीअं तव्हांखे मूं हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं चई त जॾहिं बि असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़ंदासीं हिकिड़ी ॻाल्हि असांखे वाज़ह ॾिसणी आहे त पढ़णी जेका आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी पढ़णी आहे, उनजो जेको बैत आहे उनखे जेकॾहिं असां सही तलफ़ुज़ सां पढ़ण में कामयाबु हुयासीं त सम्झो त असांखे बैत सम्झ में अची वियो। छाकाणि त मसइलो हीअ आहे त असांजो नौजवान आहे या असांजो जेको पढ़ंदड़ आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे तमामु तकड़ में अहिड़े रीति पढ़े थो जो जेको असुल जेको लफ़्ज़ जेको आहे उन खां हटी करे ॼण ॿियो लफ़्ज़ पढ़ी थो वञे। ज़ाहिर आहे जेको लफ़्ज़ हूंदो उहो न पढ़ंदासीं, उनजी जॻह ते ॿियो लफ़्ज़ उचारींदासीं त उनजी माना ॿी हूंदी। इन ई माना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न सम्झ में अचण जो हिकिड़ो वॾो कारण इहो आहे। असां ॾिसंदासीं ऐं असां पढ़ंदासीं बैत खे इंतिहाई स्लोली, इंतिहाई आस्ता ऐं लफ़्ज़नि खे पढ़ंदुसि त जीअं तव्हांखे सम्झ में अचनि। मूं से ॾिठा माउ जनी ॾिठो पीरीअ खे, मूं से ॾिठा माउ जनी ॾिठो
प्रीअ खे करे न सघां काल तनी संधी ॻाल्हिड़ी। वरी आउं पढ़ां थो, मूं से ॾिठा माल जनी ॾिठो प्रीअ खे करे न सघां काल तनी संधी ॻाल्हिड़ी। सफ़ा सादा लफ़्ज़ आहिनि, इनमें को बि फारसी जो लफ़्ज़ इस्तेमालु आहे थियल, ठीकु आहे, को बि अरबी जो या ॿी कंहिं ॿोली जो, लातीनी जो या ॿी कंहिं ॿोली जो लफ़्ज़ इस्तेमालु आहे थियल। सफ़ा सादा लफ़्ज़ आहिनि। असां जॾहिं इनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त सफ़ा सवलाई सां असांखे सम्झ में अची वेंदा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवेसि थो, ए मुंहिंजी माउ मूं उहे माण्हू ॾिठा, ए मुंहिंजी माउ मूं उहे माण्हू ॾिठा जिन पंहिंजे महबूब खे ॾिठो, जिन प्रीअ खे ॾिठो, ऐं उन्हनि जी त का ॻाल्हि ई नथो करे सघां। उन्हनि जी जेका हैसियत आहे, उन्हनि जी जेका लेवल आहे, उन्हनि जी जेका अप्रोच आहे, उन्हनि जी जेका अंडरस्टैंडिंग आहे, उनजी त आउं का ॻाल्हि ई नथो करे सघां। ए मुंहिंजी माउ मूं उहे माण्हू ॾिठा, मुखातिब आहे पंहिंजी माउ सां, ए मुंहिंजी माउ मूं उहे माण्हू ॾिठा जिन प्रीअ खे ॾिठो ऐं आउं त उन्हनि जी का ॻाल्हि ई नथो करे सघां। ॻाल्हि नथो करे सघां मतिलबु छा आहे? मिसाल असां चवंदा न, यार मूं अहिड़ो माण्हू ॾिठो जंहिंजी का ॻाल्हि ई नथी करे सघिजे, मतिलबु त उनजी जेका लेवल आहे उहा एॾी मथां ई आहे जेका ॼण उनजे अॻियां उनजे लाइ ॻाल्हि कंदे कंदे ॼण लफ़्ज़ खुटी था पवनि। हिकिड़ी रवायत आहे त ही बैत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मखदूम जेको नवारी वारो आहे, मखदूम नवारी वारो आहे, उनजे मुलाक़ात जेका आहे, उन सां मुलाक़ात खां पोइ इहो बैत मखदूम मोहम्मद ज़मान नवारी वारो, उनजी मुलाक़ात खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इहो बैत चयो। ऐं मखदूम मोहम्मद ज़मान नवारी जे हवाले सां बि तव्हांखे असां ईंदड़ कंहिं लेक्चर में ॿुधाईंदासीं त मखदूम साहब जी शाइरी छा आहे, उनजो मकतबा फ़िक्र छा आहे ऐं उनजो कलाम छा आहे। उन ते असां अलॻि हिकिड़ो पंहिंजो लेक्चर कंदासीं। पर हिते असां इहो ॾिसूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकिड़ी ॻाल्हि महसूसु कई त मखदूम मोहम्मद ज़मान नवारी वारो एॾी वॾी लेवल जो मुफ़क्किर आहे, एॾी वॾी लेवल जो शाइर आहे, जंहिं सां मुलाक़ात खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इहा ॻाल्हि कनि था त मूं से ॾिठा ॿार, ए मुंहिंजी माउ मूं उहे माण्हू ॾिठा जनी ॾिठो प्रीअ खे, जिन पंहिंजे महबूब खे ॾिठो, पंहिंजे प्रीअ खे ॾिठो, ऐं उन्हनि जी त का ॻाल्हि ई नथो करे सघां। ही आहे हिकिड़ो पस मंज़र हिन बैत जे पोयां। पर जेकॾहिं जीअं मूं तव्हांखे ॻाल्हि कई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में एॾी वर्सटाइलिटी आहे, एॾी घणरुखियत आहे, जेकॾहिं असां सिर्फ़ु इन्हनि खे जेको सिंबोलिज़म खे ॾिसंदासीं, मिसाल जे तौर ते हिकु उहो माण्हू जेको तमामु घणी वॾी मंज़िल ते पहुतल आहे, तमामु घणो हासिल करे छॾियो आहे, तमामु सुठी सतह ते आहे, जेकॾहिं असां पंहिंजे अंदर में उहा तांग महसूसु कयूं, पंहिंजे अंदर में उहो जज़्बो, उहा लेवल, उहा हैसियत माण्हुनि जी जेकॾहिं असां कोशिशि कयूं त मूंखे बि उहा हैसियत ऐं मंज़िल मिलणु घुरिजे। जीअं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ कारजनि में, मुख़्तलिफ़ कमनि कारियुनि में, मुख़्तलिफ़ शयुनि में मुख़्तलिफ़ माण्हू तमामु सुठी सुठी सतह ते पहुतल आहिनि। मिसाल को बिज़नेस में जेकॾहिं ॾिसिजे त भई हेॾी वॾे लेवल जो माण्हू आउं ॾिसी आयो आहियां जंहिंजो हेॾो वॾो बिज़नेस आहे, या असां ॾिसी कंहिं डॉक्टर सां मिली अचूं, हिकिड़ो वॾो माहिर सर्जन, असां न्यूरो सर्जन मिली आयासीं, दिलि जे माहिर डॉक्टर सां मिली आयासीं, असां चवंदा वाह यार हेॾे वॾे डॉक्टर सां मिली आयो आहियां, हेॾो आउं डॉक्टर ॾिसी आयो आहियां, माना जंहिंजी का ॻाल्हि ई नथी करे सघिजे। जिन माण्हुनि असुल मंज़िल ऐं असुल हक़ीक़त ताईं जेके माण्हू पहुची चुका आहिनि, उहे तमामु वॾी जॻह माणे चुका आहिनि। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे वॾो, सुठो ऐं अज़ीम ऐं महान थियण जी हिकिड़ी सम्झ ते असां चिड़ंग ॿारण जे लाइ असांखे हिकिड़ी इहा ॻाल्हि करे रहियो आहे त मुंहिंजी माउ मूं उहे माण्हू ॾिठा आहिनि, उन लेवल जा माण्हू ॾिठा आहिनि जिन पंहिंजे प्रीउ खे ॾिठो आहे ऐं उन्हनि जी त का ॻाल्हि ई नथो करे सघां। अहिड़े रीति असां जेकॾहिं ॾिसंदासीं त अहिड़ी रीति असां जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुरखावड़ी जे ॿिए बैत खे पढ़ंदासीं
त हिन बैत में पहिरीं बैत खां बि इंतिहाई ऊनी, इंतिहाई मज़ेदार ऐं इंतिहाई ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। आउं सम्झां थो त जेकॾहिं इन बैत जे जेकॾहिं इन्हनि सिटनि खे असां सम्झूं ऐं इन्हनि खे जेकॾहिं परखूं त असांजी सोच में, असांजी ज़िंदगीअ में, असांजे अमल में तमामु वॾो फ़र्क़ु अची सघे थो ऐं असां घणो कुझु सम्झी सघूं था। असां अचूं था बैत ते। मूं से ॾिठा मार जनी, मूं से ॾिठा मार जनी ॾिठो प्रिय खे, रही अचजे रातड़ी तिन जुंगन संधी जाइ, तनी जी साञार तुरो थींदी तार में। हाँ वरी बैत के पढ़ा तो सजे के। मूं से ॾिठा मार जनी ॾिठो प्रिय खे, रही अचजे रातड़ी तन जुंगन संधी जाइ, तनी जी साञार तुरो थींदी तार में। इंतिहाई ख़ूबसूरत बैत आहे, इंतिहाई मज़ेदार बैत आहे। असां इनखे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त असांखे इन बैत जी जेके उनायूं आहिनि उहे असांखे सम्झ में ईंदियूं। पहिरीं त सिट उहा ई आहे जेको रिपीट थिए पई, वरी ॿीहर जेको वर्जाओ आहे अॻी बैत वारो, मूं से ॾिठा माउ जनी ॾिठो प्रिय खे, रही अचजे रातड़ी तन जुंगन संधी जाइ। इन जो छा मतिलबु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवेसि थो त बाबा उहे माण्हू जेके ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ कमनि में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, मुख़्तलिफ़ सतहनि ते, मुख़्तलिफ़ लेवल्स ते जेके माण्हू तमामु सुठी सतह ते पहुतल आहिनि, जेके घणे क़दुरु कामयाबु आहिनि पंहिंजे कार्ज में, पंहिंजे कम में, उन्हनि जी जॻह ते वञी, उन्हनि वटि वञी हिकु राति रही त अचे थो, ॾिसी त अचे त उहे माण्हू कनि छा था, उहे माण्हू कहिड़ियूं सरगर्मियूं कनि था, उन्हनि जा रोज़ाना जी रूटीन छा आहे, हू कीअं था ज़िंदगी पंहिंजी गुज़ारनि, जेके इन लेवल ते वञी पहुता आहिनि, इन सतह ते वञी पहुता आहिनि। तूं वञी रही अचजे रातड़ी तिन तन जुंगन संधी जाइ। जुंग पहलवान, सूर्य ऐं जेको वॾी लेवल जो ऐं तमामु आला सतह जो जेको माण्हू हूंदो आहे, तिन जे लाइ उन जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जुंग लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। बहादुर, फ़क़ीर, दरवेश माना तमामु सुठी लेवल जो माण्हू जंहिंखे असां खणी चऊं, उहो चई सघिजे थो। जुंग जी हूअं लफ़्ज़ी माना सो केॾारे में बि शाह साहब जुंग जेको आहे सो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। जुंग जी माना आहे बहादुर, पहलवान या सूर्य। त तनी संधी साञा, साञा माना सम्झ, सुर्त, अकुल, ठीकु आहे। तुरो थींदी तार में, तुरो मीन्स ॿेड़ी, नंढी जेका ॿेड़ी हूंदी आहे जंहिंजे ते सफ़र कबो आहे या पार कबो आहे कंहिं दरिया खे या कंहिं शइ खे, त उनखे जेको कखनि ऐं काननि या नोड़ियुनि में नंढड़ी का ॿेड़ी ठहियलु हूंदी आहे उनखे तुरो चइबो आहे। हाणे इंतिहाई अहम जेका ॻाल्हि आहे उहा जीअं त मूं तव्हांखे ॻाल्हि कई त रही अचजे रातड़ी तिन जुंगन संधी जाइ। उन जुंगन जी जेका जाइ आहे, जेका कुटिया आहे, जेका रहण जी जॻह आहे, उते हिकु राति रही अचजे, ॾिसजे त छा था कनि उहे, कीअं था उहे ज़िंदगी गुज़ारनि, तंहिंजे करे उहे लेवल ते वञी पहुता। मुशाहिदो माणिजे उन्हनि जो। जेका अहम ॻाल्हि आहे उहा ही आहे, तनी जी साञाए तुरो थींदी तार में। तनी जी साञाए तुरो थींदी तार में माना उन्हनि जी जेका साञाए आहे, उन्हनि जी जेका अकुल आहे, उन्हनि जी जेका सम्झ आहे, उहा असांखे तुरहे जे तौरु कमु ईंदी। असांखे वॾो जेको दरियाव आहे उन में जॾहिं असां पार कंदासीं, जॾहिं उन मां लंघंदासीं, त उन्हनि जी अकुल जेका आहे उहा अकुल, उहा सम्झ असांखे कंहिं दरिया मां, कंहिं नदीअ मां पार करण में, तार मीन्स तमामु ऊनो पाणी, उन मां जॾहिं असां लंघंदासीं त उन तार मां गुज़रण वक़्तु उन्हनि जी सम्झ जेका आहे उहा असांखे कमु ईंदी। माना असां जॾहिं बि कंहिं ॾुखे कम में वक़्त में ईंदासीं, किथे फासी पवंदासीं, किथे कंहिं कम में अटकी पवंदासीं, किथे असां मुंझार जो शिकार थी पवंदासीं, त उते उन्हनि जुंगन जी जेका साञा आहे, उहा सम्झ आहे, उहा सम्झ असांखे तुरहे जो कमु ॾींदी, असांखे तारण में जो कमु ॾींदी,
असांखे उकारण जो कमु ॾिनी। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न सिर्फ़ु असांखे इहो चवे थो त तव्हां उन्हनि जी राति रही अचो, उन्हनि वटि हिकु राति रही अचो ऐं सम्झी अचो त उहे माण्हू छा था रहनि, कीअं था रहनि ऐं कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, ऐं उन्हनि खां तव्हां साञा वठी अचो, उन्हनि खां तव्हां थोरी सम्झ वठी अचो त उहा सम्झ असांखे जॾहिं तार में हूंदासीं, तार हिकिड़ी सिंबोलिज़म आहे, तार जी माना हूं त आहे तमामु तेज़ वहिकरो पाणी दरिया जो विच, जंहिं मां जॾहिं माण्हू लंघे थो उते ॿुॾण जा तमामु घणा ख़तरा हूंदा आहिनि, त उते उहा सम्झ। पर जॾहिं असां सिंबोलिक माना जॾहिं अलामती माना खां असां जॾहिं ईंदासीं उन में, त छा आहे त माना हीअ दुनिया, हीअ मसइला, हीअ वठवठा, हीअ अफ़रा तफ़री, मुंझारा, परेशानियूं, उहे सम्झ त हिकिड़ो दरियाव आहे, हिकिड़ो तार आहे। जेकॾहिं असां उहे जुंग आहिनि, जेके समझदार माण्हू आहिनि, जेके स्कॉलर आहिनि, जेके आलिम आहिनि, जेके मुफ़क्किर आहिनि, जेके सम्झ भरिया आहिनि, उन्हनि जी जेकॾहिं साञा असां उन्हनि खां वठंदासीं त उहा साञा असांखे हिकु तुरहे जो कमु ॾींदी, हिकु ॿेड़ी जो कमु ॾींदी, हिकु जेको आहे सो हिकिड़े नाव जो कमु ॾींदी, जंहिं मां चढ़ी करे, जंहिंजे ज़रिए असां उकिरी करे कंहिं मंज़िल ते पहुचंदासीं। प्यारा दोस्तो, उमेदु आहे त मुंहिंजी कोशिशि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। जेकॾहिं तव्हांखे सुठी लॻी त यकीनन तव्हां असांजे हिन कार्ज में हिमत अफ़ज़ाई करण जे तौर ते असां सां गॾु गॾु रहंदा ऐं हर मुमकिन कोशिशि करे तव्हां को न को जॾहिं हर क्लास खां पोइ, हर लेक्चर खां पोइ जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न अचे त पुछंदा रहंदा ऐं वधि खां वधि दोस्तनि ताईं इहो जेको शऊर आहे, इहो फ़िक्र आहे लतीफ़ सरकार जो, इहो घणे खां घणे माण्हुनि ताईं पहुचाईंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजो नालो सलामत राठौड़। साईं, मुंहिंजो इहो क्वेश्चन आहे त तव्हां पंहिंजे लेक्चर में ॿुधायो त शाह लतीफ़ खे नौजवान तबिको घटि पढ़े थो। छा तव्हां असांखे इहो सम्झाए सघंदो या इहो ॿुधाए सघंदो त पंहिंजो जेको हींअर एजुकेशन मिनिस्टर आहे उहो उनजो तलक बि आहे लिटरेचर सां, शाइरी खां शाह लतीफ़ खे घणो सम्झनि था? छा इहा साईं सरदार अली शाह का अहिड़ी नई शइ आणे सघनि था पंहिंजे टेक्स्ट बुक में जेको पाण वाधारो करे हिनखे पढ़ी सघूं था? तव्हांजो सवाल इंतिहाई अहम आहे ऐं इंतिहाई वैलिड आहे ऐं वक़्ताइतो आहे। असल में एजुकेशन मिनिस्टर साईं सरदार अली शाह उहो सिर्फ़ु एजुकेशन मिनिस्टर न आहे, उहो सकाफ़त जो बि मिनिस्टर आहे, सकाफ़त खाते जो। ऐं इहो कमु जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम आहे, उनजो वाधारो आहे, सुधारो आहे, उन ते तहक़ीक़ आहे, उन ते जेको आहे सो उनजे कलाम खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि ताईं पहुचाइणु आहे, इहो कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे। ऐं यकीनन उहो पोइ जेका दौर हुयो उन में घणो कुझु कमु थियो ऐं कनि पिया ऐं पंहिंजे हिसाब सां उहो करे रहिया आहिनि। पर जेको तव्हांजो जेको सवाल आहे उनजो सिधो सिधो तालुक़ु निसाब सां आहे। सिंधी शाइरी, पंहिंजो सिंधी ॿोली जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं असां चऊं था त इंतिहाई वॾो शाइर आहे, पर असां जॾहिं ॾिसूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम सिर्फ़ु कंहिं हिकिड़े क्लास में, 5 क्लास में या 1 क्लास में या 11 क्लास में को हिकु ॿ बैत ॾिना पिया आहिनि ऐं हिकिड़ो नंढड़ो सबक़ु ॾिनल आहे, जंहिंमें पिणु जेको आहे अञा उहा पुराणी मालूमात आहे जेका तमामु घणी तहक़ीक़ थियण खां पोइ बि घणी थोरी मटिजी चुकी आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि खे पिणु उन जेका आहे सो त नई जेका तहक़ीक़ थी चुकी आहे। मिसाल जे तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॼम जी तारीख़ आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेको आहे सो ॼमण जी जॻह आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां लिखियो पियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई तंबूरो ईजाद कयो, जॾहिं त ईजाद कोन कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां अॻु में बि तंबूरो मौजूदु हुयो। त अहिड़े क़िस्म जूं केतिरियूं ई शयूं आहिनि, केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते तहक़ीक़ घणी थी चुकी आहे, थी रही आहे। त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि खे पिणु उन में जेको आहे सो अमेंडमेंट करणु घुरिजे, उन में तब्दीली आणणु घुरिजे। छाकाणि त असां ॾिसूं था दुनिया जे हर इल्म में मुख़्तलिफ़ जेके किताब आहिनि, मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि, हर रोज़ उन में नओं एडिशन अचे थो किताब जो, चाहे लॉ जो हुजे, चाहे मेडिकल जा हुजनि, चाहे ॿिया किताब हुजनि। दुनिया जे वॾनि यूनिवर्सिटियुनि जा साइंसदान तहक़ीक़ कनि पिया, तहक़ीक़ जे कम में रुधल आहिनि ऐं उहे जेका बि नई शइ आणनि था त उनखे जेको आहे सो
उन किताब में निसाब जो हिसो पढ़ायो वञे थो, पर असां वटि बदनसीबी सां उहा जेको आहे सो जेका बि तहक़ीक़ थिए पई, को माण्हू PhD करे थो, को माण्हू मक़ालो लिखे थो, का नई ॻाल्हि करे थो, उहा शइ अञा ताईं उन्हनि असांजे नवनि पढ़ंदड़नि ताईं उहे नथियूं पहुचनि ऐं उहे उन्हनि तहक़ीक़ी जर्नल्स वग़ैरह में अञा ताईं उते पयूं आहिनि। सो हिकु त इहा ॻाल्हि जेको तहक़ीक़ नई थिए पई उनखे बि इनकॉर्पोरेट करणु घुरिजे असांजे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि खे। उन खां अलावा मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़ण जे लाइ या सम्झण जे लाइ असांजो जेको एजुकेशन डिपार्टमेंट आहे उनखे हर क्लास जे अंदरि सां गॾोगॾु हिकिड़ो सब्जेक्ट जेको आहे सो स्पेशली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इंट्रोड्यूस करणु घुरिजे, जेको बाक़ाइदा ॿारनि खे शुरू खां वठी पढ़ाइणु घुरिजे, छाकाणि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कोई नंढो मौज़ू न आहे, इंतिहाई वसी मौज़ू आहे, हिकु सागर आहे, हिकु समुंड आहे इल्म जो, ॿोलीअ जो, मुख़्तलिफ़ शयुनि जो। त उन जे लाइ असांजे नौजवान ताईं वधि खां वधि शाह अब्दुल लतीफ़ पहुचाइण जे लाइ घणे खां घणा जेको आहे सो बैत सबक़ हर क्लास में, हर जमायत में, हर दर्जे में उहे ॾियणु घुरिजनि ऐं तमामु जीअं शागिर्द जी लेवल अचे थी वधंदी तीअं उन हिसाब सां ॿोली जो बि ख़्यालु रखंदे उहे बैत ॾियणु घुरिजनि जेके ॿार जी जीअं ज़हनी सतह जीअं नशोनुमा कंदी रहे थी। सो अहिड़े तरीक़े सां तव्हांजी जेका ॻाल्हि आहे यकीनन उन ते सिंध गवर्नमेंट खे इहो क़दम खणणु घुरिजे ऐं शाह अब्दुल लतीफ़ जे कलाम खे वधि खां वधि फैलाइण जे लाइ उनखे के नवां ऐं मुसबित क़दम खणणु घुरिजनि।